नाज़रीन, कोट डिजी शहर ऐं भरपासे में रमज़ान दौरान फ्रूट जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि, जंहिं सबबि रहवासी ॻणतीअ में वकोड़जी विया आहिनि। वधीक तफ़सील परवेज़ गोपांग जी हिन रिपोर्ट में। रमज़ानुल मुबारक जे बरकतनि वारे महीने में भी महांगाई जो जिन बेकाबू थी वियो। रोज़े इफ्तारी में इस्तेमाल थींदड़ फ्रूट जा रेट भी आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। फ्रूटनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि ऐं इंतज़ामिया खे गुज़ारिश था कयूं त नोटिस वरितो वञे ऐं रमज़ान जे भलारे महीने में फ्रूटनि ते नज़र कई वञे त इन्हनि जो रेट छा आहे। फ्रूट में जेकॾहिं हिते इहे हलाइनि था पोयां महांगो ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हे बि महांगो हलाईंदा। ख़ासि करे जेको आहे मंडी वारा आहिनि, मंडी वारा ऑटोमेटिक रखी शयूं महांगियूं ॾींदा आहिनि। हिन वक़्तु सूफ़ा ऑरेंज आहे या असांजो वाटरफॉल आहे हिंदाणो, उहो त ताज़ो लथल आहे। बाक़ी जेके बि शयूं आहिनि टोटल स्टोर वारियूं आहिनि हुते रखनि था स्टॉक करे। हिते हाणे रमज़ान में महांगो करे ॾींदा, सस्तो त ॾींदा उहे बि कोन। कंहिंखे ॾिसो त दाल मानी रोज़ था ॻोल्हनि, फ्रूट खाइण जी त परे ई ॻाल्हि आहे, पर हाणे सादी बि कोई कोन थो खाई सघे। सूफ़ जा रेट 120 रुपए किलो, ईयर तव्हां ॾिसंदो 270 280 रुपए। वांगा 60 रुपए किलो आहे, ईयर तव्हांखे 80 90 में थो मिले। उन सां गॾु जेका बि फ्रूट जा आइटम आहिनि उहो दोगाना थी विया आहिनि। असां परेशान आहियूं, बराए में इंतज़ामिया खे खपे त हिन में कुझु रिलीफ ॾे, आवाम खे रिलीफ ॾे। अॻ में असांखे 1000 रुपए पेटी मिलंदी, हाणे असांखे उहा थी मिले 1600 रुपया पेटी। इन जे लाइ असां महांगो था हलायूं। रमज़ान शरीफ़ जे करे फ्रूट ॿियो आहे बि न, स्टोर माल आहे, स्टोर जे करे डबल रक़म थी वई आहे। शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो चवणो हो त जेको रमज़ान जो भलारो महीनो शुरू थींदे जेके फ्रूट जा अघ आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ऐं असां दुकानदारनि सां बि ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो चवणो हो जेको फ्रूट आहे असांखे मथां खां महांगो मिली रहियो आहे, असां हिन जे लाइ महांगो हलाए रहिया आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु परवेज़ गोपांग, आवाज़ TV, कोट डिजी।